गीतन जो मशहूर गुलकार ऐं माइनातू फनकार, यकतारे ऐं चपड़ीअ जो बादशाह। वो दोस्तों केर आहे ऐं किथां जो आहे? सिंध जे मिट्टीअ मां केतिरा ई फनकार पैदा थिया, पर उन अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके रुगो फनकार न पर तहरीक बणिजी वेंदा आहिनि। जलाल चांडियो रुगो हिकु नालो न आहे, पर सिंधी लोग ऐं मौसीक़ीअ जो अहम आवाज़ आहे, जेको अॼु बि हर सिंधीअ जे दिलि जो धड़कन ऐं जादूगर आहे। दोस्तों जॾहिं बि जलाल चांडे जा माण्हू गीत ॿुधंदा आहिनि त जीउ झुरी पवंदो आहे, पर जीउ झुरण खां पहिरियां उहो कीअं थींदो आहे? जलाल चांडे जे ॻाइण खां अॻु औरतुनि खे इश्क कीअं पैदा थींदो आहे? जंहिं बि महफ़िल में जलाल चांडियो वेंदो आहे त उन जलाल चांडे जे महफ़िल में कीअं औरतूं कोटनि ऐं लोड़नि ऐं चढ़ी जलाल चांडे जूं महफ़िलूं ॾिसंदियूं आहिनि। शौक़ ऐं चाह सां जलाल हिकु ग़रीब हारीअ मां निकिरी शोहरत कीअं माणी? जलाल पहिरियां ग़रीब हुओ ऐं मिसकीन हुओ, माल चारींदो हुओ। जलाल हिकु ग़रीब घराणे सां तालुक रखंदो हुओ। जलाल जॾहिं बि माल चारण वेंदो हुओ त पंहिंजा अक्सर करे फन पंहिंजी पाण ॻाईंदो हुओ। जलाल जॾहिं बि कंहिं वण जे हेठां वेही पंहिंजा सुर वारा गीत जलाल खे जॾहिं माण्हुनि पंहिंजे पाड़े वारनि ऐं ॻोठ वारनि वॾे शौक़ ऐं चाह सां ॿुधंदा हुआ। जलाल चांडियो 1944 में नौशेरो फिरोज जे ज़िले बाराड़ी वारे इलाइक़े में पैदा थियो। जलाल जा केतिरा ई गीत मशहूर आहिनि, पर जलाल ते हिकु रेल्स जॾहिं केस्ट कढी जलाल त जलाल चांडे ते हिकु बहितरीन फिल्म भी ठाही वई। खानदान जलाल चांडे जो ग़रीब खानदान हुओ, पर जलाल नंढपण में ई माल चारींदो हुओ ऐं ॿनीअ जो कमु कंदो हुओ। न्याणियूं संदसि ख़ासि ऐं सिंधी लिबास कहिड़ो हुओ? जलाल जॾहिं सिंधी टोपी ऐं सिंधी अछी खमीस ऐं अजरक ओढ़ाईंदो हुओ। जलाल जॾहिं बि कंहिं महफ़िल में वेंदो हुओ त जलाल पंहिंजा गीत ॻाए महफ़िल करे ऐं पाण वटि वंड ऐं ख़र्ची न रखंदो हुओ, उहो ग़रीब ऐं मिसकीननि में विराईंदो हुओ। ॾिसो त अॼु ताईं को जलाल चांडे जहिड़ो कोई ॻाइणो पैदा न थियो आहे ऐं तव्हां को बि जलाल चांडे जहिड़ो गुलूकार न ॾिठो हूंदो। खोड़ सारा ई कलाम जलाल चांडे जा केतिरा ई मशहूर आहिनि, पर जलाल चांडियो खे वॾनि मेलनि ऐं मलाखड़नि एवार्डनि ते घुरायो वेंदो हुओ। जॾहिं जलाल चांडियो गीत ॻाईंदो हुओ त अंदरि जीउ झुरी पवंदो हुओ। हू जोश ऐं जज़्बे सां जलाल चांडियो ॻाईंदो हुओ। जलाल हिकु तमामु बहितरीन ॻाइणो हुओ, जंहिंजो तालुक ज़िले नौशेरो फिरोज सां हुओ। जलाल जॾहिं बि ॿनीअ ते वेंदो हुओ ऐं ॿनीअ जो कमु कंदो हुओ त जलाल कंहिं वण जे हेठां वेही ऐं पंहिंजो कमु कंदो हुओ त सोचींदो हुओ ऐं ग़रीब मिसकीन पर नंढपण में शौक़ मुंहिंजा वॾा आहिनि, थी सघे ऐं मंज़िल कामयाबी माणे वञा। पर अॼु बि जलाल जा केतिरा ई गीत मशहूर आहिनि। तव्हां ॾिसंदव त जलाल चांडी जा गीत बाराड़ीअ में वॾे शौक़ ऐं चाह ऐं जज़्बे सां ॿुधिया वेंदा आहिनि। मूं वटि बि कुझु तव्हांखे ॾेखारींदुसि, कुझु हिन में रेल्स थियल आहिनि गीत, त केतिरा ई गीत मशहूर आहिनि। जलाल जॾहिं बि कंहिं महफ़िल में वेंदो हुओ त वॾे जोश ऐं जज़्बे सां ॻाईंदो हुओ ऐं ॻोठ ऐं पाड़े जूं रनूं उथी मथे बीहंदियूं हुयूं त जलाल जी महफ़िल तमामु बहितरीन आहे ऐं जीव छोरे विझे थी। तव्हां बि ॿुधो हूंदो जलाल यकतारे ऐं चपड़ीअ जो बादशाह जलाल चांडियो आहे। कोई अहिड़ो फनकार पैदा न थियो आहे। सिंध में केतिरा ई फनकार पैदा थिया, पर कुझु अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंमें रुगो फनकार न पर तहरीक बणिजी वेंदा आहिनि।
सिंधी लोक ऐं मौसीक़ीअ जो उहो आवाज़ु हुओ। छा हू जादूगर हुओ? हू केरु हो?